सिंध सरकार चोलिस्तान कैनाल समेत 6 तकरारी कैनाल खिलाफ CIA के ख़तरे की छो। पंजाब के पानी दस्तियाबी बाबत सर्टिफिकेट ॾियण आइन जी भनकड़ी करार रद्द करण जो मुतालबो। चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह तरफां लिखियल ख़त में मौक़िफ़ अख्तियार कियो वियो आहे त चोलिस्तान समेत 6 तकरारी कैनालनि ज़रिए सिंध जे हिसे मां पाणी खंयो वेंदो। सिंध पहिरें ई ख़रीफ़ जी मुंद में पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। इरसा पानी जे ठाह ते अमल न कराए सघी आहे। वाधू पानी जे सर्टिफिकेट ते एतिराज़ आहिनि। चोलिस्तान कैनाल ज़रिए 14,000 खां वधीक क्यूसेक पाणी खणण ते एतिराज़ आहे। सिंध समेत समूरे मुल्क में पानी जो बहरान। इरसा तरफां अप्रैल महीने में रुगो पीअण लाइ पाणी फराहम करण जो फ़ैसिलो। दादू NW ऐं राइस कैनाल 1 महीने लाइ बंदि करण जो ऐलान। इरसा जे तर्जुमान जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली सबबि मुल्क में सोकड़े जी सूरत-हाल आहे। अप्रैल महीने में सूबनि खे रुगो पीअण लाइ पाणी मिली सघंदो। सिंधु दरिया मां कैनाल करण ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। मलीर ऐं मेहड़ में वकीलनि जा कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा। रानीपुर में ॻोठाणनि जी अली बहरवाह खां 1 किलोमीटर ताईं पैदल रैली। नौशर फिरोज़, काज़ी अहमद, रानीपुर, पीर वसण, कोट गुलाम मोहम्मद, फैज़गंज, डिगड़ी, जाम नवाज़ अली ऐं ॿियनि शहरनि में शिया उलमा काउंसिल जो एहतजाज। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां कैनालनि ख़िलाफ़ 7 किलोमीटरनि ताईं पैदल शॉर्ट मार्च। खैरपुर नाथन शाह में कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी रैली। कुबो सईद खान में कैनाल कढण ख़िलाफ़ STP जे सर ते मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मांझनि जी मरकज़ी जामे मस्जिद में ख़तमुल क़ुरान खां पोइ कैनालनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॾखण में बि कैनालनि ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। शाहपुर जहानिया में आबादगारनि ऐं पोरियतनि जो नेशनल हाईवे ते धरणो। हुकूमत जाफ़र एक्सप्रेस ते हमले में मुलविस दहशतगर्दनि खे दुनिया अॻियां वाइको करण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी ऐं सूबाई क़यादत जो आला सतह इजलास। दहशतगर्दनि ख़िलाफ़ वाज़े ऐं चिटो मौक़िफ़ अख्तियार करण जो फ़ैसिलो। क़ौमी एक्शन प्लान तहत क़ौमी पॉलिसी खे मज़बूत करण ते इत्तफ़ाक़। क़ौमी पॉलिसी बाबति कमेटी खे दहशतगर्दनि ऐं विॻोड़नि जे ख़ात्मे लाइ मज़बूत ऐं सरगर्म पॉलिसी तयारु करण जी हिदायत। क़ौमी पॉलिसी नौजवाननि ताईं पहुचाइण लाइ फ़िल्मनि ऐं ड्रामनि में क़ौमी मौज़ू शामिल कया वेंदा। क़ौमी निसाब में दहशतगर्दनि ख़िलाफ़ आगाही शामिल करण जो फ़ैसिलो। बलूचिस्तान में जाफ़र एक्सप्रेस सर्विस 17 ॾींहं खां पोइ बहाल। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त जाफ़र एक्सप्रेस हमले में परॾेही अंसर मुलविस आहिनि। दहशतगर्दनि ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी। IMF पाकिस्तान सां मौसमियाती तब्दीली बाबति ॻाल्हियुनि खे कामयाब करार ॾेई छॾियो। IMF जे डायरेक्टर कम्युनिकेशन जोली कोज़ीक जो चवणु आहे त क्लाइमेट फाइनेंसिंग तहत पाकिस्तान खे $1.3 अरब जी रक़म मिलंदी। हुकूमत तरफ़ां वापेदारनि खे बिजली अघनि में वधीक रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। बिजली जे अघनि में घटिताई टैरिफ सब्सिडी में इज़ाफ़ी ज़रिए ॾिनी वेंदी। डिस्कोज़ ऐं के इलेक्ट्रिक वापेदारनि खे ₹1.71 फ़ी यूनिट रिलीफ मिलंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त हुकूमत जो ध्यानु मईशत बहितर करण ते आहे। व्याज जी शिरह वधीक घटि थींदी। नए माली साल जी बजट में टैक्स जो दाइरो वसी करण ते ध्यानु ॾिनो वेंदो। रियल इस्टेट, दुकानदारनि ऐं ज़राअत जे शोबनि में टैक्स निज़ाम में शामिल कयो वेंदो। व्याज जी शिरह में घटिताई सां इक़्तिसादी तरक़ी लाइ हालतूं वधीक बहितर थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिजली जा अघ घटि करण लाइ क़दम खणी रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त अफ़गान शहरियुनि जी वापसी लाइ सूबनि सां मुकमल सहकार कयो वेंदो। अफ़गान शहरियुनि खे 31 मार्च ताईं रज़ाकाराणे तौरु मुल्क छॾण जी डेडलाइन ॾिनी वई आहे। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जे तजवीज़ुनि ते कमेटी क़ाइमु कई वई आहे। सिंध सरकार NICVD ऐं SICVD खे ज़िम करण जो फ़ैसिलो करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि NICVD जे बोर्ड जो इजलास। सिहत वारी सूबाई वज़ीर अज़रा पेशो हो, कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि जी शिरकत। NICVD में 300 बिस्तरनि जो वार्ड हलंदड़ साल ई फ़ाल करण ऐं नयूं भर्तियूं न करण जी हिदायत। मुलाज़िमनि जी मुक़ररनि ऐं तरक़ी बाबति ज़ाब्ता तयारु करण लाइ कमेटी क़ाइमु। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त ॿिन्ही इदारनि खे ज़िम करण सां फंडनि जो शॉर्टफॉल पूरो थींदो ऐं फंडनि जी बचत थींदी। NICVD में ज़रूरत खां वधीक मुलाज़िम आहिनि। नई भर्ती न कई वञे।
सिंध हाई कोर्ट तरफ़ां असिस्टेंट कमिश्नर लाइ डबल केबिन गाॾियुनि जी ख़रीदारी ख़िलाफ़ दरख़्वास्त रद्द। अदालत रिमार्क्स ॾिनी चयो आहे असिस्टेंट कमिश्नर लाइ गाॾियुनि जी ख़रीदारी में कहिड़े क़ानून जी भनकड़ी थी आहे, दरख़्वास्त ॾींदड़ जा कहिड़ा हक़ मुतासिर थिया आहिनि। शादात कोर्ट में भाइरनि वटि पनाह वठंदड़ परिणियल औरत पुरस्कार नमूने क़तल। भाइरनि जो चवणु आहे त सौटनि घर में दाख़िल थी संदन भेण खे क़तल कयो आहे। नवाबशाह जी बी सेक्शन थाणे जी हद में क्रिकेट जी रांदि दौरान झेड़ो, नौजवान क़तल, लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल मुख्य जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। टंडेजाम में कचो शराब वापराइण सबबि नौजवान फौत। ॻोठ कासिम पावर वासी नौजवान नज़ीर पावर दमधणी हवाले कयो। घोसपुर भरिसां पुराणे तकरार तां झेड़े में ज़ख़्मी थियल नौजवान फौत। गुलखान सब्ज़ोई ज़ख़्मनि जा सूर न सांदे दमधणी हवाले कयो। वाक़े खां पोइ धुरियुनि में छिकताण। चक भरिसां मुड़ुस हथां गोली हणी ज़ख़्मी कयल औरत फौत। सलमा शेख अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सांदे दमधणी हवाले कयो। जाम नवाज़ अली भरिसां मनशा जे विकिरे ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सागड़ रोड ते धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त जाम नवाज़ अली ऐं भरपासे में मनशा जो कारोबार वधी वियो आहे। इंतिज़ामिया मनशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे।